अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद त सभी दोस्त ठीक ठाक ऐं खैर खैरियत सां हूंदा। दोस्तों असांजी ॻाल्हि करण वारा आहियूं सोप सीरियल तकरार ड्रामे जे बारे में। इन तफ़सील ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं अवी असांजे चैनल ते नवां त मेरे व्लॉग चैनल खे सब्सक्राइब करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां आवाज़ जो बेल नस निकिरंदो, काफ़ी असांजो हौसला तो वधंदो ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। दोस्तों सिजावल ख़ान मीर खे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो त पोइ मीर हैरान थी वेंदो ऐं मीर सिजावल खे ईअं चवंदो त हाणे तूं बख़्त खे वठी क़ाबू कर। ऐं ॿिए पासे रेस नवाब ख़ान बख़्त खे चवंदो त बख़्त रेस नवाब ख़ान जा माण्हू वठी अची पप्पू खे ॻोल्हींदो ऐं पप्पू खे मारण जी कोशिशि कंदो, पर पप्पू हिनखे हथु कोन ईंदो। ऐं ॿिए पासे राणी भावल ख़ान खे मिनतू कंदो त तूं ऐं बख़्त मीर सां ठाह कयो ऐं उन सां हथु मिलायो, पर बख़्त उनखे कोन छॾींदो। बख़्त भावल ख़ान खे ईअं चवंदो असां हर हाल में उन जो पलांद वठंदासीं, तूं वठी या न वठी पर मां उनखां ज़रूरु पलांद वठंदुसि। ऐं ॿिए पासे पुलिस इक़बाल शेरली खे ईअं चवंदो त सिजावल ख़ान हाणे तुंहिंजो दुश्मन आहे ऐं उनखे हाणे तूं कॾहिं बि न छॾ। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइ लाइक कंदा।